ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार परमात्मा जी संतान हिन सृष्टि ते हिन शरीर में भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां। हाणे मां आत्मा परमात्मा जेका महावाक्य ब्रह्मा जी तन में अची करे ॿुधाया अथई उहो ॿुधां थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, मां तव्हांजो बाप ज्ञान जो सागर आहियां। तव्हां ॿार हाणे बाप खे पहचानियो आहे। बाबा हाणे आत्माउनि खे पढ़ाइण आयो आहे। दुनिया में त स्कूल कॉलेज में शिक्षायूं ॾींदा आहिनि, उन्हनि सां त शरीर निर्वाह पंहिंजो धंधो धोरी पाण सिखंदा आहियूं, पढ़ाई करे कमाई कंदा आहियूं। हिते आत्माउनि खे परमात्मा पढ़ाए थो। परमात्मा चए थो, मां तव्हांखे हाणे नई दुनिया जे लाइ नई पढ़ाई पढ़ाइण आयो। कृष्ण थोड़ी पढ़ाईंदो आहे नई दुनिया जे लाइ। नई दुनिया जे लाइ पढ़ाइण लाइ त मूंखे ई अचिणो पवंदो आहे न। मां हिन सृष्टि ते हिकु ई बार संगम युग ते ईंदो आहे। छो? तव्हां आत्माउनि खे नई दुनिया जे लाइ नई पढ़ाई पढ़ाईंदा। हाणे तव्हां आत्माऊं शिक्षा धारण करो थी और तव्हांजी 21 जन्मनि जी कमाई बि थी थिए। भारत में माण्हू केॾा शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि, लेकिन उहो पढ़ाई उन सां मनुष्य आत्मा जी बुद्धि जो तालो न खुलंदो आहे। भॻवान जी पहचान न मिलंदी आहे। सृष्टि चक्र जो आदि मध्य अंत जो ज्ञान न सम्झ में ईंदो आहे। हाणे बाबा जेको असांखे पढ़ाई पढ़ाए थो, हिन सां असांखे भॻवान जी देवी देवताउनि जी सृष्टि चक्कर जो सभु ज्ञान मिलंदो आहे न। शिव भॻवान वाच्य उहो ज्ञान जो सागर परम पिता परमात्मा आहे। हुनजो नाम शिव आहे। शिवरात्रि बि मल्हाईंदा आहियूं न, परंतु इहे सम्झंदा न आहियूं शिव जी रात्रि छो मल्हाईंदा आहियूं। छो जी शिव बाबा कलयुग जी घोर अंधियारी राति जॾहिं पूरी थींदी आहे, 12:01 ते ईंदो आहे। हिन दुनिया खे सोचरे में लाहींदो आहे। छा? जेकी दुनिया अज्ञान अंधेरे में वेठी आहे, हाणे हिनखे ज्ञान ॾेई करे हिन दुनिया खे सुबुह थो ठाहे, असां सोचरे में थो लाहे। मनुष्य आत्मा हाणे अंधियारे में आहिनि न, सम्झ कोन अथनि, हिन करे अंधियारे में धका था खाइनि। जॾहिं अंधियारो हूंदो आहे त हर चीज़ यथार्थ नज़र न ईंदी आहे त धका खाईंदा आहियूं न। उहो ई हाणे भॻवानु पाण खे चए थो, तव्हांखे जीवन जीअण जी सम्झ कोन अथव। अज्ञान अंधेरे में फसियल आहियो कि असां शरीर आहियूं ऐं विकार में था वञो। त इहो आत्मा निर्विकारी आहे ऐं आत्मा ई जीवन जींदी आहे। मुख्य पाण खे बाबा इहा ज्ञान ॾियण आयो आहे कि तव्हां आत्मा आहियो, निर्विकारी, तव्हांजो बाप मां आहे। हाणे मां भॻवान जंहिंखे तव्हां यादि कंदा आहियो, मां भॻवान तव्हां आत्माउनि जो पीउ आहियां। मां परमधाम में रहण वारो आहियां। तव्हां सभी आत्माऊं भाउ आहियो न। आत्माउनि जो हिकु बाप आहे परमात्मा। उहो ई ज्ञान जो सागर, उहो ई सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत जो ज्ञान असांखे ॿुधाईंदो आहे। उहो अची करे सभिनि खां पहिरियों ब्राह्मण धर्म जी स्थापना कंदो आहे। ब्राह्मण धर्म जी दुनिया में ॾाढो गायन आहे, लेकिन कहिड़े ब्राह्मणनि जो गायन आहे? तव्हां हाणे जेका ब्रह्मा जी मुख वंशावली जे आत्माउनि खे मां एडॉप्ट कयो आहे, तव्हां ब्राह्मणनि जो असली में मान आहे। छो जो तव्हां मुंहिंजी मत ते था हलो न। बाक़ी दुनिया में जेका ब्राह्मण आहिनि कलयुग में, उहो मुंहिंजी मत ते थोरी हलंदा आहिनि। असल में तव्हां ब्राह्मण मुंहिंजी मत ते था हलो त तव्हां आहियो सुचा ऊच ते ऊच ब्राह्मण। तव्हांखे मां ब्रह्मा जे मुख द्वारा एडॉप्ट कयो आहे। पहिरियों त असां बि शूद्र हुयासीं न, लेकिन हाणे बाबा असांखे शूद्र खां ब्राह्मण ठाहियो अथई। बाबा चए थो, हाणे तव्हां ब्राह्मण ठहिया आहियो, पोइ देवता ठहींदा, तॾहिं त ब्राह्मण देवता नम चईंदा आहिनि। असां जेकी आत्माऊं ब्राह्मण जो पाठ ॿुधाईंदा आहिनि, उहो ई कल्ह देवी देवताउनि जो पाठ ॿुधाईंदा आहिनि। बाबा चए थो, हाणे
दुनिया में केर बि ऋषि मुनि जेका बि आहिनि उहो हिन ज्ञान खे न ॼाणंदा आहिनि, छो जो इहो ज्ञान मां ई ईंदो आहे न, तॾहिं मां ई अची करे ॾींदो आहियां। तव्हां हाणे ज्ञान ॿुधी करे तव्हां बि ज्ञानवान ठहिया आहियो, तव्हां बि हाणे कंहिंखे बि ॿुधाए सघंदा आहियो न कि भॻवान केरु आहे, इन सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान तव्हां ॾेई सघंदा आहियो। भारतवासी त हिकदमि तमोगुणी थी विया आहिनि। केतिरो मनुष्य आत्मा खे केतिरो घमंड आहे न हर हिकु चीज़ जो। छाजो घमंड आहे? कागज़ जे पैसनि जो घमंड अथनि न, ख़ुदि जे शरीर जो घमंड अथनि। शरीर बि विकार से पैदा थियल आहे, पैसो बि त दुख ई दुख आहे न। पैसे सां बि ज़्यादा पैसो आहे त बि दुख, टेंशन आदि, घटि पैसो आहे त बि दुख। मनुष्य खे साधारण रहणो खपे। हाणे दुनिया हिकदमि दुखी थी वई आहे। हाणे अहिड़ी दुनिया खे मां सुखी ठाहिणु आयो आहे। सत्युग में त तव्हां सभु सुखी हुयव न, तव्हांजा एॾा महल आदि वॾा वॾा हुया, लेकिन कहिड़ी बि आत्मा खे हुते कंहिंजो बि घमंड न हूंदो। बाबा चवंदा आहिनि इहे पुरुषोत्तम संगम युग आहे न, हिन संगम युग ते अची करे मां तव्हांखे केतिरो ऊच थो ठाहियां। भक्ति जो फल इहो ज्ञान ॾियणु आयो आहे। ॾिसो भक्ति बि तव्हां द्वापर युग खां कई, लेकिन कंदे कंदे बि त दुखी थींदा आहियां न। भई भक्ति सां असांखे सुख मिले, थोरो समय जे लाइ सुख मिलंदो आहे, तॾहिं त माण्हू रोज़ु भक्ति कंदा आहिनि, सुबुह शाम जुझंदा आहिनि न। भक्ति न कंदासीं, भॻवान खे यादि न कंदासीं त दुख न अची वञे, इन करे भक्ति कंदा रहंदा आहिनि। कोई त सॼो ॾींहुं माला जपंदा रहंदा आहिनि, पाठ कंदा रहंदा आहिनि, भई दुख न अचे। त बाबा चए थो पोइ जीवन छा था जीउ? डर डर में ई त जीवन जियो था न। भक्ति बि ड्रिजी करे था करो, कॾहिं दुख न अचे, इन करे भक्ति करो, हथ पेर जोड़ो भॻवान खे। बाबा चए थो सत्युग में तव्हांखे अथाह सुख हूंदो, हुते तव्हांखे मुंहिंजी भक्ति बि न करणी पवंदी, लेकिन हुनजो वरिसो त वठो। हाणे उहो जेकी आत्मा खे प्राप्तियूं हुजणी खपनि, आत्मा खे जेको वरिसो हुजिणो खपे, जे कारण उहो सुख भोॻे सघे हुते बिना डर, बिना भक्ति। छोकी भक्ति कंदे कंदे बि माण्हू थकिजी पवंदो आहे न। सॼो ॾींहुं भक्ति कंदे कंदे बि माण्हू थकिजी पवंदो आहे। त हाणे मनुष्य आत्मा भक्ति खां बि थकी वई आहे, तॾहिं त हाणे ज्ञान जी इच्छा रखे थी न आत्मा बि, हाणे असांखे सम्झ खपे। छोकी भक्ति में सम्झ न हूंदी आहे। दिया था जलायूं, आरती था करूं, पाठ था पढ़ूं, कुझु सम्झ में थोरी ईंदो आहे, बसि कंदा रहंदा आहियूं। थोरो मन शांति थी वेंदो आहे, थोरा दुख दूरि थी वेंदा आहिनि, लेकिन केसि ताईं असां ईअं ई कंदा रहंदासीं, असांजो जीवन केसि ताईं ईअं ई हलंदो रहंदो। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे भक्ति जो फल इहो ज्ञान ॾियणु आयो आहियां। तव्हांखे हाणे मां सत्युग जो वरिसो ॾियणु आयो आहियां। जीअं आत्मा, ॾिसो कोई आत्मा काथे जनम थी वठे, पहिरियों हुन घर में कुझु न आहे, लेकिन हुनजो जनम वठंदे ई हुनजे घर में उहो सभु सुख शांति अची वई। कीअं? छोजी हुन आत्मा खे वरिसो अथसि न, हुनखे पंहिंजो भाग्य ठाहियलु आहे, उहो ठाहे रखियो अथई। हुनखे भॻवानु भाग्य ॾिनो अथई न कि तूं जाते जनम वठंदी आहे, जाते वेंदी आहे, हुते सुख, हर प्रकार जो सुख हूंदो। मनुष्य खे सुख कंहिंसां मिलंदो आहे? सुठो खाइण सां, सुठो पीअण सां, रहण सां, कपिड़ा सुठो पाइण सां, इन्हनि सां ई घर जो सुख, गाॾियुनि में घुमण जो सुख। त उहा आत्मा ईंदी आहे घर में, त घर में सभु अची वेंदो आहे, आपे ई धन ईंदो रहंदो आहे। त बाबा चए थो इहो वरिसो केरु ॾींदो आहे? इहो मां ई त वरिसो ॾींदो आहे न। हाणे मां तव्हांखे उहो ई वरिसो ॾियणु आयो आहे, त मूंखां वठो न। अञा ताईं त तव्हां भक्ति करे, पाठ पूजा करे, दान पुण्य करे पंहिंजे जीवन में सुख शांति लाहींदा हुयो। भई भक्ति करो ॾाढो, भॻवान सां मन्नत मांगो त घर में कार ईंदी, इहा चीज़ ईंदी, इहा चीज़ ईंदी, हर हिकु चीज़ जे लाइ कामना था करूं, लेकिन हाणे सहज आहे। हाणे भॻवानु असांखे चए थो जेतिरो मूंखां वरिसो वठिणो अथव न, त तव्हां हाणे वठो, सिर्फ़ु मूंखे यादि करो। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो। मां जेको ज्ञान ॿुधायां थो हुनखे सम्झी करे हुनखे जीवन में धारण करे हलो। छो जो मां तव्हांखे वरिसो ॾियणु आहियां न, इहो हिकु ई समय आहे जॾहिं मां आत्माउनि खे हेठि अची करे वरिसो ॾींदो, उहो बि ॾाढो सहज तरीक़े सां। अञा ताईं त असां दान पुण्य कंदा हुआसीं, मनोकामना पूरी थिए असांजी,
तीर्थ कंदा हुआसीं, ये मनोकामना पूरी थिए, हिन जे लाइ कंदा हुआसीं न। लेकिन हाणे बाबा सहज तरीक़े तो ॿुधाए कि तव्हां सिर्फ़ु कर्म कंदे उहे मूंखे यादि करो, त तव्हांखे सतयुग त्रेता 2 युग ताईं तव्हांखे सभु कुझु प्राप्त थी वेंदो। हितां जी चीज़ त कुझु बि न आहिनि हुतां जे मुक़ाबले। एॾी फर्स्ट क्लास चीज़ूं, एॾी फर्स्ट क्लास घर, एॾो फर्स्ट क्लास परिवार, सुखदाई परिवार। अॼुकल्ह परिवार में बि त केॾा दुख आहिनि, कंहिंजी ख़ुशियूं बि माण्हू नथो ॾिसी सघे। किथे कुझु सुठो थो थिए त हुन जे लाइ बि बुरो या ईअं जलण आदि थींदो आहे न, हिक ॿिए जे लाइ जलदा बि आहिनि। परिवार में माण्हू हिक ॿिए जी ख़ुशी नथो ॾिसी सघे। माउ पीउ सुठा था हलनि, ॿार सुठा था हलनि, उन्हनि जी दुनिया सुठी अथनि त ॿिया घर वारा उन्हनि खे ॾिसी करे ख़ुशि, अंदरि चढ़पच थींदी अथनि। ॾिसो, पोइ चवनि था असांजे घर में दुख छो आहे। परिवार ख़ुदि ई हिक ॿिए जे लाइ बुरो सोचंदो आहे न। कंहिंखे ज़्यादा ख़ुशि ॾिसे त उनखे बि, हुन जे लाइ बि अंदरि कुझु न कुझु थींदो आहे कि एॾो ख़ुशि आहे, ईअं आहे, ईअं आहे, असां त ईअं आहियूं, त उहो बि नज़र लॻी वेंदी आहे न। त बाबा चए थो अहिड़ा संस्कार छॾियो, हाणे ॿियनि जी ख़ुशी में ख़ुशि थियो, ॿियो ई उन्हनि खे दुआ ॾियो कि सदा ईअं ई ख़ुशि रहे। अंदरि दुखी थी करे बि दुआ न ॾियो, मन सां ॾियो भई सभु ख़ुशि थी वञे। त सत्संग में असांखे संबंधनि जो बि सुख हूंदो, सभु प्रकार जो सुख हूंदो हुते। त हुनजो ओड़ो भाग्य बि त ठाहिणो खपे न भई। केरु वेंदो जेको हाणे परमात्मा खां पंहिंजो भाग्य ठाराईंदो, पंहिंजो वरसो वठंदो, उहो ई त ओड़ा सुख ॾिसी सघंदो। त हाणे बाबा चए थो मूंखे यादि करो, बसि कर्म कंदे हुए मूंखे यादि करो, पंहिंजी सोच कर्मनि खे बदिलो। ॿार कुझु करे थो त हुनजे शरीरनि खे मारनि था, इहो ईअं थो करे, इहो ईअं थो करे, लेकिन करण वारी त आत्मा आहे न। हुनजी आत्मा खे शक्ति ॾियो न, परमात्मा खे यादि करे। हुनजे शरीर खे मारे करे छा कंदा, ॿियो ई हुनजो शरीर ख़राबु थींदो। तंहिंखां सुठो त अगरि ॿारु नथो ॿुधे या कोई नथो ॿुधे त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे हुनजी आत्मा खे ॾिसी करे हुनखे सम्झानी ॾियो, हुनखे सम्झ ॾियो, बाबा खे यादि करो ताकी हुन आत्मा में बि शक्ति मिले। कंहिंखे मारण सां, मुख सां बुरा वचन चवण सां, बुरा उल्टो सुल्टो सोचण सां कोई सुधरंदो न आहे। तंहिंखां सुठो त सुठी भावना रखो, सभिनि जे लाइ सुठो सोचो। ऐं जेतिरो थी सघे क्रोध अचे त हुनखे कंट्रोल करो, न त कम से कम हथ त न ई खणो। एतिरो पाण खे पंहिंजे पाण खे संभालणो आहे। संभालण वारो आयो आहे, चए थो मां शक्तियूं ॾियण लाइ आयो आहे न, त मूंखां वठो, मां तव्हांखे हर प्रकार जी शक्ति ॾींदमि जंहिंसां तव्हांजे घर में क्रोध थींदो ई न, तव्हां में लोभ अचे ई न, मोह अचे ई न, विकार अचे ई न। लेकिन ॿार वठनि त सही, जॾहिं परमात्मा चए थो हाणे पवित्र रहो त बि नथा मञो। पोइ दुखी था थियनि त पंहिंजे पाण ई जीवन में दुखी था थियनि, पोइ मूंखे था दोषी ठाराइनि। माण्हू इच्छा रखंदा आहिनि, कई प्रकार जी इच्छाएं रखंदा आहिनि। इच्छा पूरी थी वई, कल्ह पोइ दुख अची वियो, पोइ भॻवान जे मथां चईंदा आहिनि कि भॻवानु ईअं कई, ईअं कई। अरे तव्हां ई त इच्छा कई न। सम्झो कंहिंखे ॿारु खपे, चए थो ॿारु खपे, ॿारु खपे, कल्ह जो ॿारु आयो, पोइ आत्मा जे पिछला जनम जा हिसाब किताब बि त खणी ईंदो न। सम्झो आयो ऐं पिछले जनम जे हिसाब किताब सां हुनखे वरी बीमारियूं आदि थी वई या ईअं कुझु थी वियो, त पोइ भॻवान खे वापसि खां चईंदा कि भॻवानु, जेकी भॻवान जी मर्ज़ी, ईअं आहे ईअं। त बाबा चए थो कि आत्मा जा कर्म ई आहिनि न, मां थोरी थो करां कुझु। तव्हांजे आत्मा जा जेका हिसाब किताब अथव त उहो सभु चुक्तो करण लाइ मूंखे यादि करो, मूंखे दोषी छो था ठारायो। कर्म तव्हांजा, इच्छायूं तव्हांजियूं पूरियूं थी थियनि, पोइ हुन में कुझु नुक़सानु थो थिए त मुंहिंजे मथां दोष थो करो। त इन करे भॻवान खे दोषी न ठारायो, भॻवान खे यादि करे पंहिंजे पाप कर्मनि सां मुक्त थियो। कुझु बि बुरो थो थिए त इहे मनुष्य आत्मा जे कर्मनि अनुसार बुरो थींदो, भॻवान जे अनुसार न थींदो। बाबा असां आत्माउनि खे सभु सम्झाणे छो थो ॾिए, छो जो सभई मनुष्य अशांत थी विया आहिनि, दुखी थी विया आहिनि।
त कोई त सम्झ ॾे न। सभु हिक ॿिए खे विकारी सम्झ था ॾियनि, जेकी जंहिंसां घर में थोरे समय जे लाइ शांती अचे, या अहिड़ी सम्झ ॾींदा आहिनि कि साम्हूं वारे सां लड़ाई झगड़ो थी वञे, तूं बि हुनखे ईअं चओ, तूं बि हुनखे ईअं चओ। लेकिन परमात्मा जेकी सम्झ ॾींदो आहे न, उन सां मनुष्य आत्मा स्वयं बि सुख शांति जो अनुभव करे सघंदी आहे, ऐं हुन सां गॾु हुनजा संबंध बि सुख शांति वारा थी वेंदा। कंहिंखे बि नाराज़ करे ॿिए खे सुखी कंदी ईअं न थींदो आहे न, भई कंहिंखे सुखी करण लाइ, कंहिंखे सुठो करण लाइ ॿिए खे नाराज़ करणो पवंदो। लेकिन परमात्मा जी मत एतिरी ऊंची आहे जंहिंसां सभी सुख शांति में रहंदा, सभी सुठा रहंदा, सभी संतुष्ट रहंदा। एतिरी ऊंची मत भॻवानु ॾेई सघंदा, छोजो उहो सभिनि जो आहे न, उहो सभिनि जे बारे में सोचंदो आहे। त सभिनि जे बारे में सोचे करे जेकी राय पाण खे ॾींदो, उन सां पाण बि संतुष्ट ख़ुशि रहंदासीं, सभी संतुष्ट ख़ुशि रहंदा। अशांति वारी दुनिया खे शांति ठाहिण लाइ, शांति जी मत ॾियण लाइ भॻवानु ई हिन धरती ते ईंदो आहे। माण्हुनि त अॼुकल्ह कई प्रकार जी शांति जी मत ॾियनि था कि हीअं करो त घर में शांति थिए, दुनिया में शांति थिए। लेकिन बाबा चए थो, अगरि घर में हिकु बि अशांत रहिजी वियो, सम्झो था 10 ॼणा आहियो, 9 त शांत आहिनि, लेकिन 10 अगरि अशांत आहे त अशांति थी वई न। त सभिनि खे शांत करण वारो उहो परमात्मा आहे, उहो ई असांखे सही मत ॾेई सघंदो आहे। त उहो हर 5000 साल में हिकु बार असांखे मत ॾियण ईंदो ई आहे। ऐं हुनजी मत सां असां सभी आत्मायूं पूरा 2 युग, सत्युग त्रेता ताईं असां सभी सुख शांति सां रहंदासीं। ॾिसो परमात्मा जी सम्झ जो केतिरो असरु आहे, हुन में केतिरी शक्ति अथसि कि उहो एतिरी शक्तियूं ॾींदो आहे, अहिड़ी सम्झ ॾींदो आहे जंहिंसां मनुष्य आत्मा पूरा 2 युग ताईं हिकदमि शांत सुखी सां पंहिंजो जीवन जींदो। हिन सृष्टि ते कॾहिं हॉस्पिटल ई न हूंदो, कोई कोर्ट न हूंदो, कोई जेल न हूंदो, कोई बि अहिड़ी जीव जंतु जानवर बि न हूंदा। एतिरी ऊंची दुनिया भॻवान जी मत ते ठहे थी, त हुन ऊंची दुनिया में वञण जे लाइ बि माण्हुनि खे हाणे लाइक़ु थियणो आहे। ये थोड़ी असां वटि धन आहे त असां वञी सघंदा आहियूं, न। कोई धन जे हिसाब सां उते न वञी सघंदा, उते वञण लाइ पंहिंजो स्वभाव संस्कार आहे, पंहिंजी आत्मा खे हिते परिवर्तन करणो आहे। माण्हू वटि धन हूंदो त चईंदा न, असां वटि त धन आहे, असां जिते चाहियूं वञी सघूं, असांजे लाइ त हिते ई स्वर्ग आहे। लेकिन स्वर्ग असां जिते दुख जो नाम निशान हुजे, कोई प्रकार जो दुख न हुजे। ऐं हुते वञण लाइ धन न खपे, हुते वञण लाइ सम्झ खपे, हुते वञण लाइ भॻवान जी पहचान खपे। जेको भॻवानु हुन दुनिया जी स्थापना करण वारो आहे, कम से कम हुनखे ॼाणंदासीं तॾहिं त हुन दुनिया में वञी सघंदासीं न। कोई अहिड़ो वॾो शहर थो ठाहे, हुन शहर में असांखे घर खपे, पहिरियों त इहो ॼाणणो पवंदो न, भई शहर ठाहे केरु थो, त हुनखे असां हुन सां ॻाल्हाईंदासीं भई असांखे हिन शहर में इहो घर खपे, तॾहिं त हुते मिली सघंदो न। हाणे भॻवानु स्वर्ग जी दुनिया थो ठाहे त पहिरियों भॻवान खे त पहचानणो पवंदो न, भॻवानु केरु आहे। उहो निराकार परमात्मा आहे, उहो परम धाम में रहण वारो आहे, ऐं असां आत्माउनि जो पीउ आहे। उहो जॾहिं भॻवान खे पहचानंदासीं, असांजो हुन सां संबंध छा आहे, उहो असांजो पीउ आहे। त पीउ मतिलबु पीउ सां त ॿारनि खे वरितो ई मिलंदो आहे न, छोजी पीउ वटि छा हूंदो आहे। ॾिसो घर में ॿारु पैदा थिए त सोचंदो आहे मुंहिंजी मिल्कियत जो मालिक आयो आहे, असां सॼी प्रॉपर्टी पैदा थींदे ई हुनजे नाम थी वेंदी। त परमात्मा खे जॾहिं पीउ जे रूप में पहचानंदव तॾहिं त सतयुग जी प्रॉपर्टी पंहिंजे हथ ईंदी न। त हुनखे हाणे हुन संबंध सां यादि करो, हुन संबंध सां पहचानो कि हू परमात्मा मुंहिंजी आत्मा जो पीउ हाणे स्वर्ग जी स्थापना थो करे। स्वर्ग में मूंखे वञिणो आहे, उते मूंखे वरितो वठिणो आहे, उते मूंखे पंहिंजो महल बुक करिणो आहे। त परमात्मा जे त सभी ॿार आहिनि, त सभिनि खे हिकु जहिड़ो महल ॾे न। लेकिन बाबू चए थो पोइ हुन दुनिया में अगरि सभु हिकु जहिड़ा ई महल वठी करे रहंदा त दुनिया कीअं हलंदी।
भई हिते बि वॾो आहे नंढो आहे, उनखां नंढो उनखां नंढो, छो जी सभु प्रकार जा कम खपनि न। हुन दुनिया खे संभालण लाइ बि कोई खपे, त कोई त वॾो थी करे वेहींदो न। त इन करे परमात्मा बाप चए थो भई वरिसो त मां तव्हांखे ॾियां थो, लेकिन हाणे मां तव्हांखे टीचर ठही करे पढ़ायां बि थो। छो थो पढ़ायां? छो जी हुते बि कोई संभालण वारो त खपे न वॾो। त वॾे कंहिंखे मां वॾो विहारां हुते? तव्हां त सभु चईंदो असां त सभु तव्हांजा ॿार आहियूं, असां छो न वॾो ठही करे वियूं, असां वॾो ठही करे वेहींदासीं। कोई मंदो, कोई चईंदो भई हा इहो वॾो ठही करे वेह। सम्झो अगरि 4 ॼणा मञी विया, 5 न मञे त बि सुठो न आहे। त बाबा चए थो इन करे मां तव्हांखे टीचर ठही करे हाणे पढ़ायां थो। हाणे त सुठी रीति पढ़ो, पोइ जंहिंजा जेतिरा मार्क्स ईंदा न उन अनुसार वॾो नंढो फिक्स कंदासीं। हाणे बाबा असांखे पढ़ाई बि थो पढ़ाए, सृष्टि चक्कर जो पूरो ज्ञान ॾिनो अथई। ड्रामा कीअं फिरंदो आहे, कीअं हलंदो आहे, घणे हज़ार साल 5000 साल में पूरो चक्कर घुमंदो आहे। असां परमधाम जा रहण वारा आहियूं। ऐं बाबा असांखे कर्मनि जो ज्ञान ॾिनो अथई, शक्तियूं गुण ॾिना अथई। त चए थो जेको मूंखां ज़्यादा ज्ञान वठंदो, जेतिरो मूंखां ज़्यादा शक्तियूं ज़्यादा गुण वठंदा परमात्मा खे यादि करे, उहो हुते वञी वॾो ठहींदो। विज्ञान त ॿुधो था, लेकिन जेको मां चवां थो न उहो ॿुधी करे सम्झी करे पंहिंजे जीवन में धारण करो। सम्झो बाबा चई की तव्हां लसन प्याज न खायो, ऐं असां सां गॾु ॾाढा ॼणा ॿुधनि था इहो ज्ञान त जे लसन प्याज खाइणु बंदि कई उहो उते वञी करे ओतिरो ऊचो पद पाईंदो, ऐं जेको लसन प्याज न अञा ताईं खाए थो उहो उते वञी करे कम पद पाईंदो। वेंदव त तव्हां बि, सभी वेंदा, लेकिन जेको हुते लसन प्याज न खाईंदो, हाणे खां ई भॻवानु पंहिंजे पीउ जे चए ते हलंदो कि मुंहिंजो पीउ हाणे मूंखे स्वर्ग में वठी वञण लाइ आयो आहे ऐं चए थो की लसन प्याज न खाओ। हाणे अगरि मां मञी वठो ऐं मां लसन प्याज नथी खायां त मूंखे हुते वञी ज़्यादा धन मिलंदो। ऐं जेको घटि अञा खाए थो, भॻवान खे पंहिंजो बाप त मञे थो, स्वर्ग में त वेंदो, लेकिन हुनखे ओतिरो धन घटि मिलंदो, धन बि घटि मिलंदो। धन घटि हूंदो त पोइ महल बि नंढो ठहींदो, महल नंढो ठहींदो त पोज़ीशन बि नंढी थी वेंदी न। जेको लसन प्याज न खाईंदो उहो हुनखां वॾो थी वेंदो, असां वॾी पोस्ट। बाक़ी ईअं आहे न, उते हिन नज़र सां न ॾिसंदासीं की हिन जो नंढो महल आहे असांजो वॾो, लेकिन फिर बि फ़र्क़ु त पइजी वियो न। बाबा चए थो हाणे विकार में न वञो, पवित्र रहो। काम विकार, क्रोध, काम क्रोध, लोभ मोह अहंकार इहे छॾो। पोइ जेको जेको ॿार इहे विकार छॾे छॾंदो उहो उते वञी करे वॾो महाराजा ठहींदो, वॾी गद्दी ते मतिलबु वॾी पोस्ट ते वेहींदो। बाबा चए थो कि हाणे जेको मां ज्ञान ॿुधायां थो तव्हां सभिनि खे ॿुधायो। जेको सिर्फ़ु ॿुधी करे पाण वटि थो रखे, ॿियनि खे ॿुधाए नथो। ॿियनि खे बि चलो कम से कम पंहिंजे परिवार वारे खे त ॿुधायो, तव्हां जंहिंमें रहंदा आहियो, एॾे समय खां ज्ञान ॿुधो था, सम्झो था, त हुननि खे त ॿुधायो। परमात्मा स्वर्ग जी दुनिया स्थापना थो करे, हुनजे लाइ ज्ञान थो ॿुधाए, चए थो लहसुन प्याज न खाओ, पवित्र रहो, हिक ॿिए सां सुठी रीति हलो, मन में बुरा वीचार न करो, हुनखे निराकार रूप में यादि करो। अगरि तव्हां ॿुधो था ऐं ॿियनि खे ॿुधायो, अगरि तव्हां ॿुधायो था त तव्हांजो उते ॿियो ज़्यादा धन मिलंदो तव्हांखे। हिन रीति बि वॾा थी वियासीं न पाण, त ईअं ईअं पाण खे उते वॾा नंढा नंढा उनखां नंढा ईअं थींदा। छोकी परमात्मा जा त सभी ॿार आहिनि न, लेकिन हुते केरु वॾो ठहींदो, केरु नंढो ठहींदो, केरु हुतां जी झाड़ू कढंदो, केरु हुते वञी करे बर्तन साफ़ कंदो, केरु हुते वञी करे लटा बेचंदो, बर्तन बेचंदो, घर ठाहींदो। सभु प्रकार जा कम हूंदा आहिनि न दुनिया में। त दुनिया आहे त सभु प्रकार जा माण्हू खपनि, कपिड़ा बेचण वारा, जूता चप्पल बेचण वारा, ऐं वार आदि ठाहिण वारा, सभु प्रकार जा माण्हू खपनि। त ईअं ईअं भॻवानु जीअं जीअं पाण खे शिक्षायूं ॾिए थो,
जेको जीअं जीअं धारण कंदो वेंदो उन रीति हू हुते वञी करे ओड़ो कमु कंदो। बाबा ॾिठो अगरि तव्हांखे हुते वञी ऊच पद पाइणो अथव, सुठो पद पाइणो अथव, त जेकी मां हाणे शिक्षा ॾियां थो उहो ॿुधी करे न रहो भई हा ॾाढो सुठो आहे सुठो, हुनखे जीवन में धारण करो, पंहिंजे कर्मनि में लायो। छो कि पाण खे हाणे भॻवानु स्वर्ग जो वरितो थो ॾे, इन ई ॻाल्हि सां पंहिंजो धन इकठो थो थिए स्वर्ग जे लाइ। छा मीठे मीठे सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना पुराने स्वभाव संस्कारनि जे बोझ खे समाप्त करे डबल लाइट रहण वारा फ़रिश्ता ठहो। जॾहिं बाप जा ठही वियो त सॼो बोझ कंहिंजे मथां आहे? बाबा जे मथां आहे न। त पुराणा स्वभाव संस्कार जो बोझ बि हाणे बाबा खे ॾियो कि मूं में इहे पुराणो स्वभाव आहे, मुंहिंजो ईअं संस्कार आहे। बाबा चए थो हाणे पोइ इहो पंहिंजो सभु कुझु पुराणो तन मन धन त ॾियो ई सही, लेकिन पुराणा स्वभाव संस्कार बि बाबा खे ॾियो। छो जी इहा बि पुराणी अर्थात रावण जी दुनिया जी प्रॉपर्टी आहे, हिन सां बि दुख थींदा आहिनि न। त हाणे पाण खे कोई बि ॻाल्हि जेकी दुख थी ॾिए उहो कंहिंखे ॾेई छॾियो? बाबा खे ॾेई छॾियो। स्लोगन आहे निर्भय ऐं हर्षित मुख हूंदव त बेहद जे खेल खे ॾिसजे उहे बि हलचल में न ईंदव। सदा ई पंहिंजे पाण खे निर्भय रखो कि मां कहिड़ी आत्मा आहियां, मां कहिड़ी आत्मा आहियां? निर्भय आत्मा आहियां। जॾहिं परमात्मा मूंसां गॾु आहे त मूंखे कहिड़ी ॻाल्हि जो भय आहे? सदा ख़ुशि रहण वारी आत्मा आहियां। छो जी एॾे समय खां मां भॻवान खे सॾु थी करां ऐं मूंखे भॻवानु मिलियो आहे, त परमात्मा जे अॻियां कोई ॻाल्हि पाण खे डपु आहे? न आहे न। त सदा यादि रखो मां परमात्मा सां गॾु आहियां, सदा ख़ुशि रहण वारी आत्मा आहियां। अच्छा, ओम शांति। हाणे जेको बि बाबा ॿुधाई